ईद जो ॾींहुं हुयो। सभई माण्हू ईद नमाज़ पढ़ण लाइ ईदगाह ॾे वञी रहिया हुआ त हिकिड़ो मजनू राह वठी हर माण्हू खां पुछी रहियो हो त हुज़ूर ईद कदा, याने हुज़ूर ईद कॾहिं आहे। अवाम वटां जवाब पियो मिलियसि त मलंग ईद त अॼु आहे। ईअं कंदे ख्वाजा ग़ुलाम फ़रीद जन बि उतां गुज़रिया। मजनू ख्वाजा साहब खां बि साॻियो सुवाल कयो त हज़ूर ईद कदा। ख्वाजा साहब दरवेश हस्ती हुआ पाण मजनू जे सवाल जी गहराई ॼाणे विया ऐं खेसि जवाबु ॾिनो त बाबा यार मिले जदा, याने जॾहिं यार मिले तॾहिं ईद आहे। वरी मलंग पुछियो फ़रीदा यार मिले कदा, याने ख्वाजा साहब यार कॾहिं मिलंदो। फ़रीद साईं खेसि चयो इहा मेन मरी जदा, याने इहा मां जॾहिं मरंदी। दरवेश वरी पुछियो फ़रीदा इहा मैं मरे कदा, याने मां मरंदी कॾहिं। ख्वाजा ग़ुलाम फ़रीद दरवेश खे पुठी ते थफड़ी हणी चयो मलंगा यार चाहे जदा, जॾहिं यार चाहींदो तॾहिं ईद थींदी, तॾहिं मां मरंदी, तॾहिं असुल मेलाप थींदो ऐं दिलि बाग बहार थींदी। जी हा दोस्तो, कुझु हासिलु करण लाइ कुझु विञाइणो बि पवंदो आहे। अव्हां जा ॿई हथ सामान सां भरियल हुजनि त तव्हां कंहिं दिली माण्हू खे भाकुर कीअं था पाए सघो। उन भाकुर भरण लाइ लाज़मी आहे त तव्हांखे हथ वांदा करणा पवंदा, उहो सामान रखिणो पवंदो। हीअ बि उहा रम्ज़ आहे दिलि में सफ़ेदी तॾहिं घर कंदी जॾहिं तव्हां बेकार शयूं ॿाहिरि कढंदव, तॾहिं जाइ ख़ाली थींदी। चवनि था ख़ुदा दिलनि में रहे थो। जेकॾहिं ईअं आहे त पोइ असां पंहिंजी दिलनि में अहिड़ियूं बेकार बुरायूं नफ़रतूं छो संभाले रखियूं आहिनि। महफ़ूज़ त उहे शयूं कबियूं आहिनि जेके फ़ाइदो ॾियनि, जेके क़ीमती हुजनि। छा नफ़रत, अना ऐं तकबर क़ीमती असासा आहिनि? न, बिल्कुलु न। उहे शयूं ढेर ते उछलाइण जहिड़ियूं आहिनि। दिलनि में त मुहबत जो चमन हुजे, प्यार जा गुल फुल हुजनि, आजिज़ी ऐं निवड़त जा चश्मा हुजनि। ज़िंदगी जो सॼो चस्व उन आजिज़ी में आहे, पर शर्त इहो आहे त आजिज़ी हक़ीक़ी हुजे, लोक खे ॾेखारण वारी न हुजे। अहिड़ी आजिज़ी बेमाना आहे जो साम्हूं ॿाहूं ॿधजनि ऐं पोयां गिलाऊं कजनि। इहा इंसान जी सिफ़त न आहे। जंहिंखे ज़िंदा रहणो आहे उनखे हेठि अचिणो पवंदो। जेको झुकंदो दिलनि में महल उन शख़्स जा ठहंदा, जन जूं तकबर में ॿाहूं ओभर ओलह लॻंदियूं। उन्हनि जी यादगिरियुनि ते ॼारा चढ़ी वेंदा, उहे वक़्त खां मेसारजी वेंदा। चूंड असांखे ख़ुदि करणी पवंदी। जेको चूंडियो, जेको विरहायो, उहो ई पोइ मिलणो पवंदो।